अवामी न्यूज़ एचटी की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। सीता रोड में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड जे भर्ती थियल उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ साईं राना सरफराज़ अली राजपूत पारां दुआ कंप्यूटर लैब सीता रोड में वेलकम पार्टी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं जी कार्रवाई कंपेयरिंग असद मशहूर मेमण कई। नवनि भर्ती थियल उस्तादनि में अकील अहमद सियाल, फिदा हुसैन खोसो, असद मशहूर मेमण, मंठार पल, अब्दुल गफ़ार चन्ना, अदील अहमद मेमण, आबिद अली मला, खलीकु ज़मा, आमिर अली शरीक हुआ। प्रोग्राम में मेहमान खास सीनियर उस्ताद मशहूर मेमण साईं सिकंदर अली पंवर हुआ। इन मौके ते नवनि उस्तादनि चयो त असां नर्सरी खां वठी यूनिवर्सिटी जे सफ़र ताईं जिन मसइलनि खे मुंहुं ॾिनो आहे, इनशाअल्लाह असां पंहिंजे शागिर्दनि खे इहे मसइला न अचण ॾींदासीं ऐं तालीम जे निज़ाम खे बहितर बणाइण जी पूरी कोशिश कंदासीं। के कार्ल मार्क्स पैदा थींदा, के होची मन फीडल कास्त्रा पैदा थींदा, के ची गवेरा पैदा थींदा ऐं ही असांजा नौजवान जेके उस्ताद आहिनि उहे आइडियल उस्ताद तौरु सुञाता वेंदा ऐं हू पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे उस्तादनि जो ऐं पंहिंजे सिंध जो नालो रोशन कंदा। उन करे असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त अॼु असां हिननि सां ख़ुशी जेका असां मल्हायूं पिया ऐं हिननि जे मान में जेका राना सरफराज़ जेका तक़रीब रखी आहे ऐं उन में असां पंहिंजो दिली जज़्बनि जो इज़हार करियूं पिया। जीए सिंध जीए लखी। पहिरीं ॻाल्हि त तमामु ख़ुशी थी आहे ऐं यकीन कयो त इहे जेको असांजे दोस्तनि अॼु कोई गजानी जो प्रोग्राम कयो आहे सरफराज़, उन्हनि नौजवाननि खे जेके IBD टेस्ट पास करे टीचर थिया PhD जी, त उन्हनि जे मान में ऐं हिकिड़ो सुठो ई रवायत आहे ऐं सुठो अमल आहे त हिननि नौजवाननि खे असीं शुरूआत में जेकॾहिं हेॾी सारी इज़त ॾियूं ऐं उन्हनि जो शान में अहिड़ियूं माना पार्टी कयूं त हिन जे जज़्बनि खे वधाइण जे लाइ हेॾनि माना इहे महसूसु कंदा त जेको असां IBD टेस्ट पास कई आहे ऐं जेको पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे उहो दुरुस्त कयो आहे। ऐं मां हिननि खे एज़ अ सीनियर उस्ताद जे हिसाब सां कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। पुटु तव्हां IBD टेस्ट पास करे आहियो, पर उन्हनि सां गॾोगॾु तव्हां पढ़ाइण जो बि जज़्बो रखिजो, रेगुलर ड्यूटी जो बि जज़्बो रखिजो, टाइम जी पाबंदी कजो। तव्हां हिकु हिकु पंहिंजो पंहिंजो रुॻो किरदारु अदा कजो, न की कंहिं सियासत ते ॻाल्हाइजो, न को कंहिं ॿी शइ में इंटरफेयर कजो। तव्हांजो मक़सदु हींअर आहे काफ़ी टाइम खां वठी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।